सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में सिंधी भाउरनि भेनरुनि दोस्तनि ऐं साथियुनि सां मुख़ातिबु आहियां। सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम पहुचे। जिन बि दोस्तनि अञा सूदो असां चैनल सब्सक्राइब न कयो, उन्हनि खे ॿीहर गुज़ारिश आहे त चैनल सब्सक्राइब कनि, पंहिंजनि दोस्तनि सां शेयर कनि, जीअं पंहिंजी हीअ ॻाल्हि ॿोल वधि खां वधि साथियुनि ते पहुची सघे। पाण सिंध जी तारीख़ ते ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में अहम शख़्सियतुनि बाबति ॻाल्हाईंदा रहिया आहियूं, जिन जो सिंध जी तहबीर, तरक़ी, आज़ादी ऐं उन जे अदब सक़ाफ़त में अहम किरदारु रहियो आहे। इन ई सिलसिले में अॼु हिकिड़ो इंतिहाई अहम किरदारु आहे, तमामु वॾो अदीब आहे सिंध जो। उन 300 खां वधीक कहाणियूं लिखियूं, ड्रामा लिखिया, स्टेज ड्रामा लिखिया, टीवी ते ड्रामा लिखिया। जिन मां संदसि हिकु ड्रामो हुयो जंहिंखे 1976 में जर्मनी जे शहर म्यूनिख जे आलमी मेले में 3 नंबर बहितरीन ड्रामो करार ॾिनो वियो ऐं एवॉर्ड ॾिनो वियो। उन बाबति ॻाल्हाईंदासीं। उहो आहे अली बाबा। अली बाबा, अली बाबा 40 चोर उहो अलॻि मसइलो आहे। हीअ असांजो अली बाबा, असां सिंधियुनि जो अली बाबा आहे। हाणे हीअ जेको मशहूरु कहाणीकार, ड्रामा निगार ऐं लेखक अली बाबा असल में कोटली ऐं मौजूदा ज़िले जामशोर जो रवासी हुयो ऐं संदसि वालिद जो नालो मोहम्मद रमज़ान रंधो, जॾहिं संदसि असुल नालो अली मोहम्मद हुयो। अली मोहम्मद नालो हुउसि, पोइ वरी अली बाबा हुन पंहिंजो तख़ल्लुस इख़्तियार कयो। माण्हुनि खां संदसि असुल नालो विसरी वियो। सभु माण्हू खेसि अली बाबा जे हवाले सां सॼी सिंध खां ॿाहिरि जेके सिंध जा ख़ैरख़्वाह, असांजा दोस्त, सिंधी ॿोली सम्झंदड़, ॻाल्हाईंदड़ ऐं सिंध जी तारीख़ में दिलचस्पी वठंदड़ सभु माण्हू अली बाबा जे नाले सां खेसि सुञाणंदा हुआ, साणुसि मुहबत कंदा हुआ। हू बि आशिक़ु हुयो, कंहिंजो आशिक़ु हुयो? दरियाए सिंध जो आशिक़ु हुयो। हाणे संदसि जनमु 1945 धारे नांगोलाइन जेको सरकारी रिकॉर्ड आहे उन मूजिबि संदसि जनमु 1945 धारे नांगोलाइन कोटड़ीअ में थियो। हाणे इहो ज़रूरी न आहे त इहो रिकॉर्ड सही हुजे, छो जो अॻे मास्तर जेके स्कूल में ॿार खे दाख़िल कराइण वालदेन वेंदा, त मास्तर पंहिंजे हिसाब सां उनजी तारीख़ लिखी छॾींदा हुआ ऐं कोशिशि कंदा हुआ त तारीख़ जेका ॼम जी आहे उहा असुल न, पर उन खां घटि ॼाणाई वञे। हाणे हीउ जेको आहे अली बाबा कुझु अर्सो मतिलबु म्यूनिसिपल हाई स्कूल कोटड़ी मां मैट्रिक जो इम्तिहान पास कयईं। उनखां पोइ हिन पढ़णु छॾे ॾिनो। कुझु अर्सो वरी रेलवे में क्लार्क भर्ती थियो, जिते 7 सालनि ताईं हुन नौकिरी कई। तंहिंखां पोइ टेक्सटाइल मिल में हिकु असिस्टेंट मैनेजर थियो। 1965 में बि इहा नौकिरी छॾे ॾिनई। अदब में खेसि लिखण जो तमामु घणो शौक़ु हूंदो हो। संदसि जेका पहिरीं कहाणी आहे 1964 धारे सिंधी अदबी बोर्ड जो रिसालो टिमाही महिराणा उन में छपी। उन जो नालो 80 माण्हू। इहा माना 1964 में संदसि पहिरीं कहाणी शाया थी। कहाणी त पहिरियों तमामु काफ़ी वक़्त खां लिखंदो हूंदो, जो इन सतह ते पहुतो जो टिमाही महिराण जहिड़े रिसाले खेसि जॻह ॾिनी। संदसि केतिरियूं कहाणियूं आहिनि जंहिंमें शमशेर हैदरी माहवार नई ज़िंदगी रिसाले में उहे छपियूं। हिन बाबति मालूम थियो आहे त हिन 300 खां वधीक कहाणियूं लिखियूं। टेली ड्रामा लिखिया, रेडियोले ड्रामा लिखिया, गीतनि भरियूं कहाणियूं लिखियूं, फिल्म स्टोरियूं लिखियूं, स्टेज ड्रामा लिखिया। इन खां सवाइ टीवीअ ते हिन ड्रामा जेके लिखिया उहे इंतिहाई जेको आहे बहितरीनु ऐं अहमियत लाइक़ु हुया, जिन खे तमामु वॾी पज़ीराई मिली। टीवी ड्रामा ऐं सीरियल हिन में अली बाबा लिखिया, जिन मां हिकु ड्रामो हुनजो दंगीअ मंझि दरिया खे 1976 में जर्मनी जे शहर म्यूनिख जे आलमी मेले में 3 नंबर बहितरीन ड्रामो करार ॾिनो वियो। माना उते ड्रामनि जो आलमी मेलो हो, जंहिंमें संदसि ड्रामो बि पेश कयो वियो। इन ई मेले में दुनिया जे 79 मुल्कनि जे लेखकनि, ड्रामा निगारनि जे ड्रामनि हिसो वरितो। हाणे हिन
जा काफ़ी ड्रामा आहिनि जेके मशहूरु आहिनि, तमामु घणा मशहूरु आहिनि। उन्हनि में हिकिड़ो बालेशाही आहे, कारूंझर जो क़ैदी आहे, रुञ जा राही आहिनि, मोखी मतारा आहिनि, मुंबल राणो आहे, होशोशीती आहे, मतिलबु तमामु घणा हिन जा ड्रामा आहिनि। संदसि कहाणियूं बि आहिनि, कहाणियुनि जा काफ़ी मजमूआ आहिनि जिन में धरती धिकाणा, आयल अड़े ओलाणा ऐं मुंहिंजूं कहाणियूं, इहो भाङो पहिरियों, माना इहे हिन जूं कहाणियुनि जा मजमूआ आहिनि। ऐं काफ़ी हिन जूं अणछपियल मवाद मौजूदु आहे। संदसि हिकिड़ो नावेल आहे मोहन जो दड़ो। हाणे इहो जेको हुन जो पहिरियों हिसो मोहन जो दड़ो नावेल जो 1985 में शाया थियो ऐं तमामु हिन मशहूरी माणी, माना इहो तारीख़ सां सलाहियल हो। मोहन जे दड़े सिंधू माथिरी जी सभ्यता जी तारीख़ सां सलाहियल उन मौज़ूअ ते नावेल हुयो, तारीख़ न हुई, पर उन जे पस मंज़र में सिंधू सभ्यता जे ऐं मोहन जो दड़ो जे पस मंज़र में हिन नावेल लिखियो, मोहन जो दड़ो। ऐं उन खां पोइ वरी हिन ॿारनि लाइ बि हिकिड़ो नावेल लिखियो, सिंधबाद जो सफ़र। खेसि तमामु घणा एवॉर्ड ॾिना विया, जिन में किताब हिन जो धरती धिकाणा आहे, सॻा तरफ़ां एवॉर्ड ॾिनो वियो, 1000 रुपया रोक इनाम बि ॾिनो वियो। सिंधराजी जामशोर तरफ़ां खेसि बहितरीनु कहाणीकार जो एवॉर्ड ॾिनो वियो। ऐं इन खां सवाइ पाकिस्तान हुकूमत तरफ़ां खेसि सदारती एवॉर्ड, तुमकाए हुस्न कारकर्दगी एवॉर्ड ॾिनो वियो। हीउ जेको हुयो इंतिहाई मुहदड़ माण्हू, इंतिहाई मतिलबु हिसास क़िस्म जो माण्हू, कंहिंजी कान न कढंदो, इन करे नौकिरी बि न करे सघंदो हो। कॾहिं कॾहिं ॾुखियुनि हालतुनि मां बि हू गुज़रंदो हुयो, इंतिहाई ॾुखियुनि हालतुनि मां। ऐं ही हूअं सियासत सां कंहिं सियासी तंज़ीम जो मेंबर त कोन हुयो, न कंहिं सियासी पार्टी सां सलाहियल हो, पर सिंध दोस्त हुयो, सिंध वतन जो ख़ादिम हुयो ऐं सिंध सां बेइंतिहा मोहबत कंदो हो, सिंधू तहज़ीब सां बेइंतिहा मोहबत कंदो हो। हिन असांजे जेको आहे सो अहम माण्हू, सिंध जो तमामु वॾे माण्हू 8 अगस्त 2016 ते असांखां मोकिलाणी कई कोटड़ीअ में खेसि नागो लाइन कब्रिस्तान आहे, उन में मिटी मां हवाले कयो वियो। संदसि काफ़ी जेके कहाणी जा मजमूआ छपिया आहिनि ऐं जेको अणछपियल मवाद आहे उनखे छपाइण जी ज़रूरत आहे। अव्हां जी वॾी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त ॾींदा।